उॾेरो लाल वेठो ॻोठ गोलो मीरजत में आखवंद क्रिकेट एसोसिएशन तरफ़ां ॿियो ऑल सिंध टूर्नामेंट पुॼाणी ते पहुतो, जंहिंजो फाइनल मैच शहीद रुस्तम ऐं आखवंद स्पोर्ट्स विच में थियो। फाइनल मैच में पहिरियां बैटिंग कंदे आखवंद स्पोर्ट्स जी टीम मुक़रर थियल ओवरनि में 151 रन्सूं ठाहियूं, जंहिंजो पीछो कंदे शहीद रुस्तम स्पोर्ट्स जी टीम फ़क़ति 120 रन्सूं ठाहे सघी ऐं मेज़बान टीम आखवंद स्पोर्ट्स फाइनल मैच 32 रन्सुनि तां खटे वरिती। उन मौक़े ते टूर्नामेंट में अॻूणे सूबाई वज़ीर सैयद ज़िया अब्बास शाह रिज़वी जे फर्ज़ंद मेंबर डिस्ट्रिक्ट काउंसिल सैयद मोहम्मद हसन शाह रिज़वी, आखवंद जावेद सिद्दीकी, आखवंद अहमद सिद्दीकी, मेंबर ज़िले काउंसिल राजा कामरान मीरजत, मीर खान आकलानी, हाजी पीर मोहम्मद बलोच, अब्दुल मजीद मीरजत, DIG गुलाम कादिर ऐं ॿियनि ख़ासि महिमान तौरु शिरकत कई। जॾहिं त आखवंद क्रिकेट एसोसिएशन जे ऑर्गेनाइज़र मोहम्मद मूसा ऐं आयल महिमाननि तरफ़ां रनर टीम खे कैश ऐं विनर टीम खे विनर ट्रॉफी ऐं ₹1 लख विनर इनाम ॾिनो वियो ऐं मैच में बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ बैट्समैन ऐं बॉलर्स खे पिणु कैश ऐं ट्रॉफी ॾिनी वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची